सोबुद्रो मां ख़बर ॾींदा हलूं त अॼु ज़िले लाड़काणे जे थाणो बाड़ जे एएसआई बशीर अहमद खोखर जी अॻुवाणी में 2 पुलिस मोबाइलुनि ऐं 1 कार ते सवार थी पुलिस नफ़री साण करे सोबुद्रो भरिसां ॻोठ शाली ॾियामड़ो ते चादर चौथे वारी जो तक़दुस पामाल कंदे चढ़ाई करे मुरीद हुसैन वल्द वाहिद ॾिनो ॾियामड़ो खे गिरफ़्तार करे खणी वियो सोबुद्रो थाणे जिनड़ी मुंशी सदरुद्दीन ॾियामड़ो मीडिया वारनि खे पुछा करण ते ॿुधायो त बाड़ पुलिस सोबुद्रो थाणे ते एंट्री कराई आहे। बाक़ी मुरीद ॾियामड़ो मुतलिक न ॿुधायो आहे। न चयो त बाड़ थाणे ते ज़ैनब दी ताज मोहम्मद जे वारसन ॾियामड़ा बिरादरी जे महमूद वहीद रमज़ान जुनैद ऐं ॿियनि ते छोकिरी खे अगवा करण जो केस दाख़िल करायो आहे। ॿिए तरफ़ प्यार जो परणो कंदड़ नारी ज़ैनब दी ताज मोहम्मद नामालूम हंध तां मोबाइल फोन ज़रिए सोबुद्रो जे सहाफ़ी खे फोन ज़रिए ॿुधायो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजे घर मां सिर्फ़ पातल कपड़नि में निकिती आहियां ऐं कराची जी अदालत में सोबुद्रो जे ॻोठ शाह अली ॾियामड़ो जे रहवासी महमूद वल्द मोहम्मद सलेमान ॾियामड़ो सां प्यार जो प्रणो कयो आहे। ताज मोहम्मद जी धी आहियां वेठल गुलशहर मां मूं शादी महमूद हुसैन ॾियामड़े सां कई आहे। पंहिंजी ख़ुशी रज़ामंदीअ सां मूंखे का ज़ोर ज़बरदस्ती कोन्हे। मां पंहिंजी ख़ुशीअ सां आई आहियां ऐं मूंखे इल्ज़ाम आहे त घरां पैसा खणी विया ऐं सोन वग़ैरह खणी विया। मां का शइ घरां न खणी आई आहियां। पंहिंजी सादनि कपिड़नि में आई आहियां ऐं मां पंहिंजी ख़ुशीअ सां शादी कई आहे। मुंहिंजी शादी ॿिए कंहिंसां कराइनि पिया ॾिसां मां शादी न थी करणु चाहियां। हीअ मूं शादी पंहिंजी ख़ुशी रज़ामंदीअ सां कई आहे ऐं हीअ मां वीडियो पंहिंजो होश हवास में ठाहे रही आहियां पंहिंजी मर्ज़ीअ सां। हिते का ज़बरदस्ती कोन्हे ऐं हीअ मुंहिंजो निकाहनामो आहे। शादी कई आहे हुसैन ॾियामड़े सां ऐं मूंखे जेका ख़तरो आहे मुंहिंजो पीउ ताज मोहम्मद मुंहिंजो मामू मुहर्रम ऐं मुंहिंजो भेणियो नजमदी ऐं मूंखे पंहिंजे रिश्तेदारनि मां ख़तरो मूंखे हिफ़ाज़त कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।